नाज़िन बाढे में दरगाह चौकवासी पीअण जे पाणी लाइ महरूम आहिनि। 3 हफ़्तनि खां मुसलसल पाणी खोट खिलाफ़ रहवासी सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल नबी बलोच। इन वक्त मौजूद आहियूं बाढे जे दरगाह चौक ते। गुज़िरियल 3 हफ़्तनि खां दरगाह वासियुनि खे पाणी न हुअण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। अचो त उन वारे सां साण ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि जो छा चवणु आहे। जीअं त दरगाह महल जो 21 ॾींहंनि खां पाणी बंदि आहे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, डेली असां एहतजाज रिकॉर्ड पिया था करायूं। ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नसीराबाद खां पाणी जेको हितां बाडरे मां वेंदो आहे, उहो सब इंजीनियर आहे फयाद कुलची, उन जी महिनत खे असां सलाम था कयूं। ऐं हे बुघियो इंजीनियर आहे जंहिंखे दाऊं करे करे असां थकिजी पिया आहियूं। उन जी को बि असांजी दांह वरनाए कोन थो। पहिरियों बि DC साहिब खे अपील कईसीं, असां वरी बि DC साहिब खे अपील कंदासीं त दरगाह वासियुनि खे पाणी ॾिनो वञे ऐं जेकी ज़रूरत असांजूं आहिनि उहे पूरियूं कयूं वञनि। शरीफ महल जेको घटि में घटि 15,000 आबादी ते मुश्तमिल आहे। टाउन कमेटी जा हिन में 2 वार्ड आहिनि। अॼु 20-22 ॾींहं आहे त बाडर जे दरगाह शरीफ महल जो पाणी बंदि कयो वियो आहे। असीं सब इंजीनियर पब्लिक हेल्थ वारनि खां पुछूं था त बाबा छा मसइलो आहे, त हू चवनि था त बिजली घटि आहे, कॾहिं कहिड़ो ज़ोर था ॾियनि, कॾहिं कहिड़ो बहानो था कनि। उन सां असां ॿधल न आहियूं। असांखे पाणी घुरिजे। हिन वक़्तु शदीद गर्मी आहे। असांजा मासूम ॿारड़ा, असांजूं औरतूं, असांजा मर्द पाणी जा दॿा, कूलर ऐं दिला मथे ते खणी शहर खां ॿाहिरि कारखाननि ते सिरुनि जे बठनि तां ॿाहिरि दुॿनि ऐं ढोरनि तां पाणी भरे था अचनि। ईअं महसूसु थींदो आहे ॼण असीं बाडर जा रहवासी ॼण के थर में वेठा हुजूं। असां सां राब्ता वारनि पब्लिक हेल्थ वारनि वॾो असां सां हशर कयो आहे। टाउन इंतिज़ामिया आहे जेका जंहिंजी हर महीने लख रुपया बजट अचे थी, न टाउन इंतिज़ामिया असांजे पाणी जो बंदोबस्तु थो करे, न पब्लिक हेल्थ खातो असांजे पाणी जो बंदोबस्तु थो करे। असां हिन जदीद दौर में भी जानवरनि जहिड़ी ज़िंदगी था गुज़ारियूं। कई अरसे खां जेको आहे सो दरगाह महल में एहतजाज करे रहिया आहियूं। पाणी सफ़ा हिते कोन्हे को। नायल इन ऑफिसर खे जेको आहे सो हटायो वञे। मुसलसल असांखे पाणी नथो ॾिनो वञे। बाडर में वॾो वार्ड आहे दरगाह महल, पोइ बि पाणी जे पीअण खां असां महरूम आहियूं। मुसलसल कई अरसे खां असां एहतजाज करे रहिया आहियूं। महिरबानी करे CM खे गुज़ारिश आहे, MP MNA खे असांजी गुज़ारिश आहे त हिन नायल ऑफिसर खे हटायो वञे ऐं असांजे दरगाह महल में पाणी पीअण लाइ फराहम कयो वञे। जीअं त गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां असांजे महल दरगाह शरीफ़ जो पाणीअ जो मसइलो हली रहियो आहे। ख़बर न आहे हुकुमरान चूंडियल नुमाइंदा अलाए कहिड़ी ॾोह जी असां दरगाह वासियुनि खे सज़ा ॾेई रहिया आहिनि। काफ़ी सालनि खां ई मसइलो आहे। नाक़स जेका पाइप लाइन आहे उनखे मटाए असांखे दरगाह वासियुनि खे हमेशह लाइ जेका आहे त बेचैनी ख़तमु कई वञे। ऐं ॿियूं त बुनियादी सहूलियतूं काफ़ी आहिनि जेके असांखे नथियूं ॾेई वञनि।